ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 19/4/2026। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज़ स्कूल सां 15/12/2009। परिवार सां गॾु प्रीत निभाइण लाइ नॉलेजफुल ठही बाप समान साक्षीपन जी स्थिति में रहणो आहे। बाप स्व ड्रामा ऐं परिवार चारों में निश्चय बुद्धि ठही विजयी ठहिणो। बाप स्व ड्रामा ऐं परिवार। अॼु समृद्ध बाप पंहिंजे समृद्ध ॿारनि खे ॾिसनि पिया। छोजी हर हिकु ॿार स्नेह सां बाप समान ठहिण जो पुरुषार्थ ॾाढो लगन सां करनि था। बाप दादा ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि ऐं दिलि में ॿारनि जा गीत ॻाईंदा आहिनि, वाह ॿार वाह। छोजी ॿार बाप जी बि सिरदा ताज आहिनि। छोजी ॿार बाप जी बि सिरजा ताज आहिनि। ॾिसो ॿारनि जी पूजा डबल रूप में थींदी आहे। बाप जी पूजा हिकु ई रूप में थींदी आहे। त ॿार बाप सां बि बाप द्वारा अॻियां हली वेंदा आहिनि। बाबा खां बि बाबा ई द्वारा असां अॻियां वेंदा आहियूं न। हिन ॻाल्हि खे असां यादि रखूं। हिन करे बाप ॿारनि जे पुरुषार्थ खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। नंबरवार त आहिनि, लेकिन पुरुषार्थ जो लक्ष्य अॻियां वधाए थो। अॼु अमृत वेले चारों ओर जे ॿार में हिकु ॻाल्हि जो ज्ञान जो फाउंडेशन आहे, उहो बाबा ॾिठई। फाउंडेशन आहे निश्चय। चइबो बि आहे निश्चय बुद्धि विझी। त तव्हां सभिनि जो निश्चय ॾिठो। सभिनि जो नंबरवार बाबा में त निश्चय आहे, लेकिन हुन जी निशानी सभी बाप खे पहचान बाप जा ठहिया आहिनि ऐं हिते बि बाप सां मिलण आया आहिनि। बाबा में हर हिकु ॿार जो अटूट निश्चय आहे, लेकिन बाबा सां गॾु ॿियो बि निश्चय पक्को हुजणो खपे। उहो आहे स्व में निश्चय। जीअं ब्रह्मा बाबा बि स्व में निश्चय कई न। साथ में ड्रामा में निश्चय हुजणो खपे, परिवार में निश्चय। हिन 4 प्रकार जी निश्चय में पक्को थियणो। अर्थात निश्चय बुद्धि विजयंती। त चेक करो हिन 4 निश्चय में पक्का आहियो। बाबा में त सभी चईंदा आहिनि मुंहिंजो बाबा, मां बाप जो। बाप खे मुंहिंजो चई करे बाप जो पूरो अधिकार प्राप्त करे वठो। सदा बाप जे द्वारा अधिकारी ठही सर्व खज़ाननि जे अधिकारी ठही वियो। साथ में स्व में बि निश्चय ज़रूरी आहे। अगरि स्व में निश्चय न हूंदो त दिलि शिकस्त थी वेंदो। स्व में निश्चय इहे आहे कि मां बाप द्वारा सुमानधारी आहियां, स्वराज्य अधिकारी आहियां। मां बाबा द्वारा सुमानधारी आहियां, स्वराज्य अधिकारी आहियां। स्वयं बाबा मूंखे केतिरो सुमान ॾिनो अथई। हिकु हिकु सुमान की स्मृति में लायो त केतिरो नशो चढ़ंदो। अॼुकल्ह कंहिंखे बि कोई टाइटल मिलंदो आहे त उहो बि पंहिंजो भाग्य सम्झंदा आहिनि, लेकिन तव्हां ॿारनि खे हिकु हिकु सुमान कीअं ॾिनो आहे। स्वयं बाप दादा हर ॿार खे सुमानदारी ठातो अथई। हिकु हिकु सुमान खे यादि कंदे ख़ुशी में उड़ंदा आहियो। त स्व में बि सदा निश्चय जो एतिरो नशो रहे कि मां बाप द्वारा स्वराज्य अधिकारी सुमानदारी कोटनि में कोई आत्मा आहियां। जीअं बाबा में निश्चय आहे त साथ में स्व में बि निश्चय आवश्यक आहे।
छोजी अगरि स्व में निश्चय आहे त जाते निश्चय आहे हुते हर कर्म में निश्चय बुद्धि अर्थात सुमानधारी हूंदो। निश्चय जो अर्थ ई आहे सफलता। ईअं न की असांजो त बाप में निश्चय आहे, बाबा में आहे, उहो त ॾाढो सुठो आहे, लेकिन बाप सां गॾु स्व जो बि निश्चय आवश्यक आहे। मां केरु आहियां, हिकु हिकु समान खे यादि करो त निश्चय ऐं नशो तव्हांजे चलन ऐं चहिरे सां ॾेखारे में ॾींदो, ॾिए थो ऐं ॾेखारे में ॾींदो रहंदो। साथ में टी ॻाल्हि आहे ड्रामा में निश्चय ज़रूरी आहे। छोजी ड्रामा में समस्या बि ईंदी आहे ऐं सफलता बि थींदी आहे। अगरि ड्रामा में पको निश्चय आहे त ड्रामा जे निश्चय सां कोई निश्चय बुद्धि आहे उहा समस्या खे समाधान स्वरूप में बदिले ॾींदो है न। अगरि ड्रामा में पको निश्चय आहे त ड्रामा जे निश्चय सां जो निश्चय बुद्धि आहे उहा समस्या खे समाधान स्वरूप में बदिले ॾींदो। छोजी निश्चय अर्थात विजय त कंहिंजे मथां विजयी ठहींदो आहे। परिवर्तन करण में हिकु सेकेंड में समस्या परिवर्तन थी समाधान स्वरूप थी वञे। त ड्रामा में निश्चय बुद्धि आहे कि ड्रामा में त मुंहिंजो कल्याण थियणो ई आहे, ड्रामा अनुसार मूंखे ई हीअं ठहिणो ई आहे। इहे निश्चय आहे त कोई बि समस्या ईंदी न उनजो समस्या खे बि समाधान स्वरूप में बदिले छॾींदो। मतिलबु मूंखे ईअं ठहिणो आहे न, हिन करे इहा ॻाल्हि आई, मूंखे ईअं ठहिणो आहे हिन करे इहा ॻाल्हि आई। परिवर्तन करण में हिकु सेकेंड में समस्या के समाधान स्वरूप ठही वेंदो। अगरि ड्रामा में निश्चय आहे त हलचल में न ईंदो, अचल रहंदो। छोजी ड्रामा जे ज्ञान सां अडोल अचन थी वेंदो। हिन करे कोई बि संकल्प कंदा आहियो न, असां कोई बि संकल्प करूं कि असांखे हीअं करिणो आहे त बाबा उन अनुसार ई तव्हांखे मदद कंदा आहिनि, तव्हां उन अनुसार ई कमु कंदा आहियो। त ड्रामा अनुसार कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे जंहिंजे कारण तव्हां उहो कमु करे सघो। लेकिन ड्रामा में कॾहिं कुझु अहिड़ो सीन अची वेंदो आहे और लेकिन असां छा संकल्प कयो उहो यादि न रहंदो त तव्हां उन सीन जे प्रभाव में अची वेंदो। लेकिन तव्हांखे पतो हूंदो कि मां ई त ईअं सोचियो हुयो, उन जे कारण ड्रामा में हीअं थियो त मां हाणे उहो करे सघंदी आहियां, त हुन में हलचल न ईंदी। ये निश्चय रहंदो कि मां ही कल्प पहिरों भी समाधान स्वरूप अर्थात सफल आत्मा ठही हुयमि। कल्प बाद बि मूंखे ई ठहिणो आहे, मां न ठहींदमि त केरु ठहींदो। त इहे ड्रामा जो निश्चय पक्को कराईंदा। फ़क़ुरु रहंदो आहे न, नशो रहंदो आहे, मां ई हुयमि, मां ई आहियां ऐं मां ई ठहींदमि। हिन करे हिन पुरुषार्थी जीवन में ड्रामा जो निश्चय बि आवश्यक आहे ऐं साथ में परिवार जो निश्चय बि आवश्यक आहे। साथ में परिवार जो निश्चय बि आवश्यक आहे। छोजी बाबा ईंदा ई परिवार खे पैदा कयो आहे, त जीअं बाप में निश्चय ऐं वैसे परिवार में बि निश्चय आवश्यक आहे। छोजी परिवार कंहिंजो आहे ऐं एतिरो वॾो परिवार ॿियो कंहिंजो थी सघंदो आहे छा? त परिवार में बि निश्चय अति आवश्यक आहे। छोजी एतिरो वॾो परिवार विश्व में कंहिंजो आहे त चेक करो कि तव्हां जेतिरो परिवार विश्व में कंहिंजो आहे अहिड़ो परिवार जी रीति सां कहिड़ी बि डिवाइन फादर जो बि न आहे एतिरो वॾो परिवार। हिते फॉलोअर्स आहिनि, हिते फैमिली आहे। परिवार सां गॾु ई सेवा आहे न, संबंध बि रहंदो आहे। ईअं न कि असांजो त बाप सां कनेक्शन आहे, परिवार सां न आहे त छा थियो?
परिवार जो निश्चय त तव्हांजो 21 जनम हलणो ई आहे न। ॼाणंदा आहियो परिवार सां गॾु ई संबंध में अचण सां मालूम थींदो आहे कि मां एतिरो वॾो परिवार में सभिनि सां निश्चय ॿुधी थी हलां थो। परिवार में हलण जे लाइ इहे अटेंशन ॾियणो पवंदो आहे कि परिवार में हर हिक जा संस्कार भिन्न भिन्न आहिनि, हूंदा बि। तव्हांजो यादगार माला आहे न, माला में ॾिसो किथे 1 नंबर, किथे 108 नंबर। छोजी परिवार में भिन्न भिन्न संस्कार वारा हूंदा आहिनि न, त एतिरे वॾे परिवार में हलंदे संस्कारनि खे सम्झे 1-2 में 1 परिवार, 1 बाप, 1 राज्य। 1 परिवार, 1 बाप ऐं 1 जो ई राज्य। हाणे संगम युग ते त शिव बाबा जो राज्य हले थो न, जेका शिव बाबा खे पहचाने वठंदा आहिनि। ऐं सतयुग में त हलणो ई आहे, त हिकु थी करे हलणो आहे न। परिवार में जीअं वॾो परिवार आहे न, ईअं ई 1-2 में वॾी दिलि, हर हिक जे प्रति शुभ भावना, शुभकामना जी स्थिति थी हलणो आहे। छोजी परिवार जे विच में ई स्वभाव संस्कार ईंदो आहे। लेकिन कोई सम्झे परिवार सां छा आहे। बाबा सां त आहियूं, लेकिन हिते धर्म ऐं राज्य ॿिन्हिनि जी स्थापना थिए थी। सिर्फ़ु धर्म न आहे हिते, ॿियो बि धर्म पिता आया, उन्हनि जो सिर्फ़ु धर्म आहे, राज्य न आहे। हिते त तव्हां सभिनि जो राज्य बि करिणो आहे, त राज्य में परिवार जी आवश्यकता थींदी आहे। त 21 ॼणा भिन्न भिन्न रूप सां परिवार सां गॾु ई रहणो। परिवार खे छॾे काॾे वञी न सघंदा आहियूं। त चेक करो, इहे न सम्झणो आहे कि बाप ॼाणे मां ॼाणा। बाबा सां ई कार्य आहे, लेकिन अगरि हिन 4 मां सां 1 में बि निश्चय कम त हलचल थी वेंदी। शिवा जो साथी आयो, बाबा त सकाश ॾियण वारो आहे न, लेकिन साथी केरु? साकार में साथ में त परिवार जो आहे न। त बाबा ॾिठईं कि 3 निश्चय में मेजॉरिटी ठीकु हलनि था, लेकिन परिवार सां गॾु बि त निभाइणो आहे न। संस्कार मिलाइणा आहिनि, हिक जो कल्याण जी भावना सां ॾिसणु हलणु। हिन में कई बार यथाशक्ति थी वेंदा आहिनि, लेकिन बाबा ॾिठईं कि जो परिवार जे निश्चय में नॉलेजफुल थी करे सदा बाप समान साक्षीपन जी स्थिति में रही संबंध में रहंदा आहिनि, उहो नंबर 1 व नंबर डिवीज़न में 1 डिवीज़न में ईंदा आहिनि। त चेक करो, भाव स्वभाव परिवार में ईंदो आहे त नंढी नंढी ग़लतियूं बि थींदियूं आहिनि, विघ्न बि ईंदा आहिनि, उहो परिवार जे संबंध में ईंदा आहिनि। त सभिनि खां आवश्यक हिन परिवार जे संबंध में पास थियणो आहे। अगरि परिवार सां गॾु हलण में, तोड़ निभाइण में कोई बि कमी थींदी आहे त इहो विघ्न नंढो आहे या वॾो आहे, लेकिन तंग कंदो आहे। इहे शो, ईअं कीअं परिवार जे कनेक्शन में ईंदा आहियूं त शो जे बजाए शो न करणो, लेकिन असांखे मिली करे हलणो ऐं परिवार जी प्रीत निभाइणी आहे। छोकी इहो बाबा जो परिवार आहे न, इहो असांजो बाबा जो परिवार आहे, शिव बाबा जो। त अगरि कंहिंसां बि कुझु बि थिए त सोचो ये शिव बाबा जो परिवार आहे, भगवान जो परिवार आहे। त बाबा तव्हांखे हुन हिसाब सां हलण जे लाइ शक्ति बि ॾींदा, युक्ति बि ॿुधाईंदा, हुन आत्मा जी खे बि शक्ति ॾींदा। रिवाजी परिवार ताकी उहो ठीकु थी वञे। रिवाजी परिवार न आहे, नशो रहणो खपे कि वाह बाबा, वाह ड्रामा, वाह मां, वाह परिवार। ठीकु आहे न, चेक कंदा आहियो न, 4 ई में पास आहियो, 4 ई में आहे न, 1 में बि घटि न। चेक करो, हाणे चेक करो। छो जी विजयी ठहिण जो साधन ई इहो आहे। परिवार जे विच में संस्कार निकिरंदा आहिनि ऐं उहे संस्कार मिलाइण, ख़ुदि खे बि परिवर्तन करिणो आहे, साथ में एतिरी ऊची दृष्टि सां ॾिसणो आहे हर हिकु।
है न। ख़ुदि खे बि परिवर्तन करिणो आहे, साथ में सभिनि खे बि एतिरी ऊची दृष्टि सां ॾिसणो आहे। बाप दादा पहिरियों बि चयो आहे कि बाप दादा लास्ट ॿार खे बि अति भाग्यवान सम्झंदा आहिनि। छो भॻवान खे पहचानियो, साधारण रूप में बाप खे पहचानियो त एतिरा वॾा वॾा महात्मा जो आहिनि उहे बि पहचाने न सघिया, लेकिन बाप दादा जो लास्ट ॿार बि चईंदो आहे मुंहिंजो बाबा। दिलि सां मुंहिंजो बाबा चईंदा आहिनि त बाप दादा जीअं लास्ट ॿार जी बि विशेषता ॾिसी जीअं ॿियो ॿारनि खे लाड प्यार यादि प्यार ॾींदा आहिनि, वैसे लास्ट वारनि खे बि ॾींदा आहिनि। त चेक करो 3 में ठीकु आहियूं, चइनिनि में ठीकु आहियूं, या 2 में ठीकु आहियूं, या 1 में ठीकु आहियूं। चेक करो, चेक करणु ईंदो आहे न। जो सम्झंदा आहिनि कि मां 4 में निश्चय आहे, मूंखे बाप, आत्मा, ड्रामा, परिवार 4 में निश्चय ठीकु आहे, उहो हथु उठायो। ठीकु आहे न। अच्छा ठीकु आहे, पेपर वठूं। हा, हथु उठायो। सुठो, परिवार में पास आहियो, परिवार जे संबंध में अचिणो आहे। छो जी परिवार खे छॾे काॾे वेंदव न, रहणो त हिते ई आहे, निभाइणो ई आहे, त हिन में पास आहियो न। कॾहिं हीअं ईंदो आहे कि ईअं न हुजे हा त सुठो आहे, इहे छो कंदा आहिनि, इहे छो थींदो आहे, इहे संकल्प ईंदो आहे। हिकदमि परिवार जो नशो 4 ही निश्चय वारो कॾहिं बि अहिड़ा संकल्प में न ईंदो। हीअ त असांजो फैमिली आहे न, त उहो कॾहिं बि ईअं न सोचंदो कि इहो हिते छो आहे, इहो छो थींदो आहे, इहे संकल्प छो ईंदो आहे। संकल्प में आयो कि ईअं छो थींदो आहे, लेकिन मूंखे उहो छो छा हिलाए न, मूंड न बदिली थिए। फैमिली आहे, लेकिन असांखे छा करिणो आहे, असांखे त बाबा सां गॾु बाबा जी यादि में रही करे हलणो आहे न, है न। 4 में पास थियणो आहे, इहे संकल्प में बि न अचे। हथु त उठायो, बाप दादा खे ख़ुशि कयो, परंतु बाप दादा खे इहे जो परिवार जी ॻाल्हि आहे न, हुन में कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं ॿुधणी पवंदियूं आहिनि, ॾिसणी पवंदियूं आहिनि। हिकदमि वॾी दिलि हुजे, सभिनि खे शुभकामना सां ठीकु करिणो आहे। छो जी परिवार ई हिकु आहे न, हिकमत थी करे हलाइणो आहे। सिर्फ़ु हलणो न आहे, हलाइणो बि आहे। इन करे बाप दादा हिकु ॻाल्हि ते अटेंशन दिलाइनि था कि परिवार में जो कंहिंखे बि हलचल में पास थी वेंदा आहिनि, व्यर्थ न हलंदा आहिनि, उन्हनि खे ॿियनि खे बि अहिड़ो ठाहिणो आहे। हाणे त तव्हां पंहिंजे सेंटर ते केतिरा रहंदा आहियो, हलो ज़्यादा 25-50 एतिरा न, लेकिन मानो वॾे स्थान उन में बि 50-60 सुठो, अच्छा ज़्यादा खां 100 सम्झो, एतिरा हूंदा न। त बाप दादा सभी सेंटर्स जे ॿारनि खे लास्ट नंबर वारे खे बि यादि प्यार चई करे हलाईं। प्यार जी निशानी आहे न। रोज़ु बाप दादा मीठे ॿार चईंदा आहिनि, मिठा मिठा ॿार यादि प्यार में ॾींदा आहिनि न। ॼाणंदा आहिनि खटा बि आहिनि, लेकिन बाबा छा चईंदा आहिनि, मुंहिंजा मिठे मिठे ॿारनि खे यादि प्यार, मीठे खटा कॾहिं न चईंदा आहिनि, उन्हनि खे बि लाडलो चईंदा आहिनि। न सिर्फ़ु चईंदा आहिनि, लेकिन मुंहिंजो ॿारु मुंहिंजे भाव सां हलाईंदा आहिनि। छो जी ड्रामा में, माला में सभु नंबर वार आहिनि न, सभु 1 नंबर त न अचिणा आहिनि न। ये रिज़ल्ट आहे। संस्कार भिन्न भिन्न हूंदा, थियणो ई आहे, न त सभु राजा थी वञनि। प्रजा के ठहे, राजसी के ठहे, राज्य किथे कंदा। सुठी प्रजा बि त खपे न, रॉयल प्रजा राजधानी आहे न। ईअं हर हिकु पंहिंजे खे चेक करे। परिवार में कंहिंजी बि ॻाल्हि में संस्कार ख़राबु आहे, लेकिन मुंहिंजो संस्कार छा आहे। अगरि कंहिंजो आहे बि, लेकिन मुंहिंजो संस्कार छा आहे। अगरि ख़राबु खे ॾिसी मुंहिंजो संस्कार बि ख़राबु थी वियो त मां बि ख़राबु थी वेंदमि। अच्छा, ख़राबु सुठे खे बि बदिले वठंदो आहे न। बाबा स्थापना जे समय 350 चार्चनि खे इकट्ठे संभालियो हुई। एतिरो त हाणे कंहिंजो इकट्ठा रहण जो परिवार ई न आहे। हलो ड्यूटी अलॻि अलॻि आहे, लेकिन उहो ड्यूटी ऐं परिवार में ड्यूटी आहे,
उहा आहे ड्यूटी परिवार में। रिवाजी परिवार, रिवाजी ड्यूटी, रिवाजी रीति सां दिनचर्या बिताइण, इहो न आहे। हिते न्यारो प्यारो परिवार आहे। हिन में डिस्टर्ब थियण पोइ बहानो त इहे ॾींदा आहिनि कि हिन ईअं कई तॾहिं इहे थियो, इहे कीअं, इहो कयो, हिन ईअं कई त इहे थियो। लेकिन बाबा जे अॻियां बि छा ऑपोज़िशन आहे, भागनि ते बि थी आहे, इहा ऑपोज़िशन आहे। लेकिन बाबा पोइ बि छा चयईं, कोई भागनि ते बि थी आहे त बि उनखे टोली मोकिलियईं, उन्हनि खे सॾु कराइण जी कोशिशि कयईं, सर्विस करो, यादि दिलायईं। इहे 4 ई निश्चय में पास थियणो आहे, व 3 में 2 में नंबर 1 थियणो आहे। इन जे लाइ विनाश जी तयारियूं थींदियूं आहिनि। बि हाणे विनाश रुकल आहे। प्रकृति बि बाबा वटि ईंदी आहे। प्रकृति बि चईंदी आहे हाणे त बोझ ॾाढो आहे। प्रकृति बि बोझ सां छुटणु चाहींदी आहे। माया चईंदी आहे कि मां ॼाणदी आहियां मुंहिंजो पाठ हाणे न आहे। लेकिन ब्राह्मण परिवार में ईअं अहिड़ा बि ॿार आहिनि जो नंढी ॻाल्हि में मुंहिंजा साथी ठही वेंदा आहिनि, विहारे वठंदा आहिनि मूंखे। त पंहिंजो राज्य वठण में इहे 4 निश्चय परसेंटेज में आहिनि। हिन करे समय बि रुकल आहे। बाक़ी माया ऐं प्रकृति त ॿई रेडी आहिनि। माया हाणे ॿुधायो, ऑडर करो। ॿार अगरि एवर रेडी न आहिनि त माया ऐं प्रकृति खे ऑडर करो। करे बाबा ऑडर, हथ उठायो, तयारु आहियो। ईअं न हथ उठायो, पेपर ईंदो पोइ। एवर रेडी आहियो। हाणे बाप दादा हर हिकु ॿार जी हर हिकु ॿार में इहा ई आशा आहे कि कीअं कंहिंखे बि मिटा के ईअं करो, ईअं करो, कीअं करो, कीअं न, ईअं हुजे, छा करूं न, ईअं करूं। इहा आश केसि ताईं पूरी कंदा, केतिरो टाइम खपे? छो जे सभी खे तयारु थियणो आहे न। अगरि तव्हां तयारु थी वियो, हथ उठायो, त उन्हनि जो कमु छा आहे? हिकु 2 खे आपसमान ठाहिणो आहे। बाप दादा, अच्छा बाप दादा हाणे समाचार जी रिज़ल्ट ॿुधी, जो बि हलियो सुठो हलियो, रिज़ल्ट बि सुठी उमंग उत्साह में रही। इन करे हाणे लक्ष्य रखो, थियणो ई आहे, करिणो ई आहे, समाप्ति के समीप लाहिणो ई आहे। तव्हां थोरो हिलंदा आहियो न त समाप्ति दूर थी वेंदी आहे। हिन करे तव्हांखे ई समाप्ति के समीप लाहिणो आहे। छो जो राज्य करण वारा तयारु न हूंदा त समय छा कंदो? हिन लाइ सभु बहानो, कारण शब्द समाप्त करो, निवारण साम्हूं लाहियो। छो जी तव्हां सभिनि जो इहे लक्ष्य आहे न कि दुखियनि खे संदेश ॾेई मुक्त करो। उन्हनि खे मुक्त करण जे बिना तव्हां मुक्ति में वञी न सघंदव। त इन्हनि खे मुक्त करो। छो जी बाबा आया आहिनि त सॼे विश्व जे ॿारनि खे वरसो त ॾींदा न, तव्हांखे जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा। लेकिन सभी ॿार त आहिनि न, उन्हनि खे बि वरसो त ॾियणो ई आहे। त उन्हनि खे वरसो आहे मुक्ति, तव्हांजो आहे जीवन मुक्ति। जेसि ताईं मुक्ति न ॾींदासीं त तव्हां बि वञी न सघंदा। इन करे बाराबारी फ़रिश्ते स्वरूप जो, बाराबारी निराकारी रूप में सिद्ध थियण जी ड्रिल करो। राति ॾींहुं 24 घंटे 24 बार ये ड्रिल करणी आहे। निंड जे टाइम निंड करो। बाप दादा ईअं न चईंदा आहिनि निंड न करो, निंड करो, लेकिन ॾींहं में स्पीड वधायो। जॾहिं कोई फंक्शन कंदा आहियो त सॼो ॾींहुं कमु कंदा आहियो न, जागंदा आहियो। ईअं हिन ड्रिल जे लाइ समय कढो। अच्छा, चारो अचे बाबा जी स्नेही, जो स्नेही हूंदो आहे न उहो सहयोगी ज़रूरु हूंदो आहे। स्नेह जे रिटर्न में हर कार्य में, तन मन धन में 1-2 जे सहयोगी ज़रूरु हूंदा।
त अहिड़ा स्नेही सहयोगी ॿार जो सदा बाप जे प्यार में लवलीन रहण वारा आहिनि। लव न लेकिन लवलीन रहण वारी, सदा बाप जे सर्व कार्य में समय संकल्प लॻाइण वारा। छो जी संगम में समय ऐं संकल्प जी ॾाढी वैल्यू आहे। हिकु जन्म में अनेक जन्मनि जी प्रालप ठाहिणी आहे न। अहिड़ा तीव्र पुरुषार्थी हर गुण हर शक्ति खे हर समय अनुसार कार्य में लॻाइण वारा। बाबा जी हर गुण हर शक्ति खे हर समय अनुभव अनुसार कार्य में लॻाइण वारा अहिड़ा गुण संपन्न शक्ति संपन्न ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार पदम पदम ॾाढो ॾाढो पदम पदम गुणा यादि प्यार ॾियनि था बाबा ऐं नमस्ते बि करनि था। वरदाना विधाता सां गॾु साथ वरदाता ठही सर्व आत्माउनि में बल भरण वारा रहमदिल ठहो। यदि कोई आत्मा इच्छुक आहे लेकिन हिम्मत न हुजण जे कारण चाहना हूंदे बि प्राप्ति न करे सघंदी आहे, त अहिड़ी आत्माउनि जे लाइ विधाता अर्थात ज्ञानदाता ठहिण सां गॾु गॾु रहमदिल ठही वरदाता बि ठहो। उन्हनि खे पंहिंजी शुभ भावना जो एक्स्ट्रा बल ॾियो। लेकिन अहिड़ी वरदानी मूर्त तॾहिं ठही सघंदव जॾहिं तव्हांजो हर संकल्प बाबा जे प्रति कुर्बान हुजे। हर समय हर संकल्प हर कर्म में वारी जाऊं जो वचन वरितो आहे उन जी पालना करो, है न, उन जी पालना करो। स्लोगन आहे पंहिंजे समय सत्य स्वरूप जी स्मृति हुजे त सत्यता जी शक्ति अची वेंदी। अव्यक्त इशारो आहे। बाप दादा हाणे हिकु हिकु ॿार जे मस्तक में संपूर्ण पवित्रता जी चमकती हुई मणी ॾिसणु चाहींदा आहिनि। रूहानियत सां चमकंदे हुए नैन ॾिसणु चाहींदा आहिनि। बोल में मधुरता विशेषता अमूल्य बोल ॿुधणु चाहींदा आहिनि। कर्म में संतुष्टता निर्माणता ॾिसणु चाहींदा आहिनि। अॼु 3rd संडे आहे त संगठित रूप में सभु पूरे ग्लोब खे सम्मुख इमर्ज करे पवित्रता जे वाइब्रेशन ॾियण जी सेवा करो। चारों ओर जी चिंता भय दुख जे वायुमंडल में पंहिंजे रहमदिल दाता स्वरूप सां शांति ऐं शक्ति जो प्रकाश फैलाइजो, है ना। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।